सदको समझी इन वीडियो के शेयर कंदा सदको समझी जे इन गरीबन जो को अगुते वीडियो वने असा नंढा यूजर आयूं अगुते असा जी वीडियो कोन। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तवारे सिरो अली विलोग सा गड अली हसन हैदरी असा आयो बेवस मुमताज वट जाते गरीबन जा घर किरी पिया होते अचो जाते मी तबाही मचाई छड़ियो अचो तो उन सा जी नाज़रीन हिते असा मौजूद आयूं अम्मा कुराड़ी मौजूद है मुमताज असा वट मौजूद है उन अम्मा कुराड़ी का पूछदा हिते घणा घर होया अम्मा घणे घर नहीं ता 12 घर है न बा सजे डागा 12 घर किरपिन मां किरपिन सेड़ा कुछ कोनी है मैं ग्वाल न चाऊं अदर घर डठे पेन कोई तुसा कोनी आया इता मना कोई आलन नुमेंदा कोई कोनी आया तुसा का सारे कोई नहीं आया तेरा क्या मुतालबा है अम्मा अब सबको मिले दो सबको मदद कराए न सना असा मिले का शाय वजीर आजम चूजा तुसा दियो सबको जी नाज़रीन अम्मा जू गालियूं तमाम बुधियूं अचो तो मुमताज का पूछूंदा कोई ते असां वटि पहिरियां त कोई न आयो हली हसन पर असां चऊं था असांजी कुझु मदद थी वञे वज़ीर आज़म DC खे अर्ज़ा वज़ीर आला वज़ीर सिंध समूरनि खे अर्ज़ा असांजी का मदद थी वञे। नाज़रीन नंढड़नि ॿारनि जा ॾिसो तव्हां नंढड़ा नंढड़ा ॿारनि जिन जा अजा किरी पिया अम्मा कुराड़ीअ जंहिंजो 25,000 ईंदा हुया अॻे यकी ईंदा हुया जंहिं बोर्ड में माना चवनि था जिते असां वटि 25,000 न पहुता आहिनि भला घर तू विया अम्मा चवंदी आहे मुंहिंजा उहे विया लेकिन 25,000 त ॾियो मुंहिंजा अब 25,000 अगे देते हम कणका का वठी परोठिया का वठी मेरे बंद कर छोड़नी नंढड़नि जा जाकिर पिया नंढड़ा नंढड़ा बाल हुन मज़दूर हिकिड़ी नंढड़ी मज़दूर आहे जेका सफ़र टूरी कोन थी सघे सदको समझी हिन वीडियो के शेयर कंदा सदको समझी जे हिननि गरीबनि जो को अॻुते वीडियो वञे असां नंढा यूज़र आहियूं अॻुते असांजी वीडियो कोन वेंदी तव्हांखे अर्ज़ु था कयूं त असांजी वीडियो अॻुते शेयर कयो जीअं हिननि गरीबनि जी मदद थी सघे कंहिंजा